हेलो दोस्तों, मुझो नालो रमेश कुमार ऐं अवां ॾसी रहिया आहियो सिंधी लोक दास्तान चैनल। दोस्तों, अॼु मुझे अवां जेको कहानी ॿुधाइणो आहे उहो गामू सचार जे नाले सां। दोस्तों, ही कहानी तमामु वॾो आहे, जंहिंजे करे असां हिन खे नंढनि टुकरनि में विराए करे अवां सां ॿुधाईंदासीं। अॼु जेको मां अवां खे ॿुधाईंदुसि कहाणी, उहो मतिलबु चैप्टर 1 जे हिसो अलिफ हूंदो। तो दोस्तों, कहानी स्टार्ट करण खां अॻु में अवां खां हिकु नंढो अर्ज़ु आहे, जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदो ऐं वधीक हीअ कहानी सॼो ॿुधण लाइ बेल आइकन खे ऑल कंदो ऐं चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदो, त जीअं हिन जो जेको हीअ अलिफ पार्ट आहे, हिन जो जेको ॿियो पार्ट जेको ठाहींदुसि उहो उन जो नोटिफिकेशन अवां वटि चङी तरह पहुची सघे। अटकल 11 सदी हिजरीअ जी ॻाल्हि आहे त सिंध जे उत्तर वारे भाङे जो नवाब गाज़ी ख़ान मोराणे नाले हो। संदसि मुल्क में बाबुल नाले हिकिड़ो वॾो ज़मींदार रहंदो हो, जंहिं पंहिंजे ज़मीन ते हिकिड़ो कोट ठाहिरायो हो, जिते सॼे अयाल सां रहंदो हो। बाबुल खे औलाद कोन हो, तंहिं करे राति ॾींहुं रब साईं जे दरगाह में औलाद लाइ ॿाॾाईंदो रहंदो हो। बाबुल खे शिकार जो घणो शौक़ु हूंदो हो, तंहिं करे हू ॾींहं जा ॾींहं कोट खां ॿाहिरि गुज़ारींदो हो। संदसि दस्तूर हो त जॾहिं ॿाहिरि वेंदो हो तॾहिं कोट जो ॿाहिरियों दरवाज़ो बंदि करे वेंदो हो, ऐं उन लाइ को बि मर्द माण्हू कोट अंदरि न अचे ऐं न वरी को माण्हू कोट खां ॿाहिरि वञे। हिकिड़े ॾींहुं बाबुल शिकार ते वियो त पुठियां हिकिड़ो दरवेश वलीअ ला घोड़े ते सवार थी अची कोट जे दरवाज़े ते पहुतो। बंदि दरवाज़े केतिरी हयईं त खुली पियो ऐं उहो दरवेश घोड़े समेत अंदरि कोट में हलियो वियो। बाबुल जे ज़ाल हिन खे ॾिसंदे ई दांह कई त ए ख़ुदा जा बंदा, तूं केरु आहीं ऐं छो अमालिक कोट में घिड़ी आयो आहीं? मुंहिंजे मुड़ुस खे जे ख़बर पई त तोखे तोड़े मूंखे मारे छॾींदो। हिन दरवेश जवाबु ॾिनो त माई, आऊं ख़ुदा जे हुकम सां अव्हां खे पुट ॼमण जे बशारत ॾियण आयो आहियां। हाणे तूं पंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजा सलाम चइजि ऐं इहा ख़ुशख़बरी बि ॿुधाइजि। माई जवाबु ॾिनो त साईं, हू मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदो। अव्हीं महिरबानी करे का अहिड़ी निशानी छॾे वञो जंहिं ते हिन खे एतबार अचे। बाबुल जे घर में खजीअ जो हिकिड़ो वणु बीठल हो, जो केतिरनि ई ॾींहंनि खां सुकी वियो हो। दरवेश उन खजीअ ॾांहुं नज़र कई त उन दम साई थी पई ऐं फर झली बीठी। उन बाद दरवेश वञण जी कई, तंहिं ते माईअ मुड़ुस जे अचण ताईं तरसाइण लाइ तमामु घणो ज़ोर कयसि, पर हू न तरसियो। दरवेश जे वञण खां पोइ माई वेंझी संहिंजी हार सिंगार करे ॻाढ़ी खट ते हंधि विछाए बालम थी वेही रही। शाम जो बाबुल आयो, ॾिसे त कोट जो दरवाज़ो खुलियो पियो आहे। वरी अंदरि अची ॾिसे त ज़ाल पाण सिंगारियो वेठी आहे ऐं तमामु बहार ॾिसण में पई अचे। वेतर ज़मीन ते घोड़े जा पेर लॻल निशान ॾिसी दिलि में शक आयसि। हू यकदम तरार कढी ज़ाल ते अलर करे आयो ऐं चयईं त सच ॿुधा त कहिड़ो माण्हू अॼु कोट में अंदरि आयो हो। ज़ाल अदब सां चयसि त साईं, पहिरियां खजीअ ॾे नज़र करियो, पोइ भली मूंखे मारियो। मुंहिंजी ख़ता हुजे त आऊं हाज़िर आहियां। बाबुल खजीअ जे वण ॾांहुं निहारियो, तॾहिं तलवार म्याण में विझी ज़ाल खे चयईं त ए बदनसीब, अहिड़ो मर्द मौला जे अमानत हूंदो आहे त तूं छो न चयसि त आऊं बि खजीअ वांगुरु सुकल आहियां ऐं मूंखे बि साओ करे वञ। माई चयसि त तोखे सलाम चई वियो आहे त अव्हां खे पुट ॼमंदो, पर हुन जो नालो गामू रखिजो। उते बाबुल ॾाढो ख़ुशि थियो। पुट ॼमण जे बशारत ते ख़ूब ख़ैर ख़ैरातियूं करे धणीअ ताला जा शुक्राना बजा आंदाईं। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ बाबुल खे पुट ॼाओ। हिन जो नालो गामू रखियऊं। गामू अञा नंढो ई हो त पिणसि बाबुल कोराई फ़ौत थी वियो। हाणे हू माउ जे संभाल हेठि रहियो
अॼु नंढो सुभाणे वॾो अची 10-12 सालनि जो थियो। हिनखे नंढे हूंदे खां ई सच ॻाल्हाइण जी आदत हुई। छा बि थी पवे पर कूड़ असल न ॻाल्हाईंदो हो। उन्ही करे हू गामू सचार जे नाले सां मशहूरु थी वियो। जीअं त संदसि ॿियो को मिट माइट कोन हो जो ज़मीन जी संभाल करे। तंहिं करे माई हारीअ जे एतबार ते सॼी ॿनी उन्हीअ जे हवाले करे छॾी हुई। पैदाइश मां जेको बि हिसो पती संदन थींदो हो सो हारी खेनि घर वेठे पुॼाए छॾींदा हुआ। वटनि ॾांदनि जो भलो जोड़ो हो। माईअ ख़्यालु कयो त इहो जोड़ो मुर्शिद खे ॾींदसि। हिकिड़ी राति जॾहिं गामूअ सां इहा ख़बर कयईं त उहो ढगनि जो जोड़ो मुर्शिद दाता गंज बख़्श लाहौरीअ खे ॾियणो आहे, तॾहिं गामू चयो त अमां इहो कमु आउं कंदसि। अवल ख़ैर त सुभाणे सुबुह जो ॾांद काहे लाहौर वेंदसि। उन राति को चोर हिननि जे घर में चोरीअ करण जे इरादे सां आयो हो। तंहिं समूरी हक़ीक़त वेठे ॿुधी चोर दिलि में ख़्यालु कयो त छो न सुबुह जो उहो जोड़ो ॾांदनि जो छोकिरे खां खसे वठां। मुंहिंजे लाइ उहा ई चोरी बस आहे। सो आहिस्ते आहिस्ते लिकी घर मां निकिरी वियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर गामू ढगनि जो जोड़ो कायो वियो। वाट ते चोर अॻे संदसि घस झलियो बीठो हो। तंहिं अची ढगनि जे रसनि में हथु विधो। गामू पुछियसि त तूं केरु आहीं ऐं छो थो ॾांदनि में हथु विझीं? तॾहिं चोर जवाबु ॾिनसि त अबा ही ॾांद मुंहिंजा आहिनि। तूं ऐं तुंहिंजे माउ राति ॻाल्हि पई कई त ही ॾांद मुर्शिद दादा गंज बख़्श जा आहिनि। सो उहे गंज बख़्श दादा आऊं आहियां। मूंखे लाहौर में ई ख़बर पइजी वई। चयमि त तोखे तकलीफ़ थींदी तंहिं करे आऊं पाण वठण आयो आहियां। गामू इहा ॻाल्हि ॿुधी ॾांद उन चोर जे हवाले कया ऐं चयईंसि त साईं मूंखे पंहिंजो मुरीद कर। चोर चयो अबा तुंहिंजे मुरीद थियण में इम्तिहान आहे। छोकिरे चयो त बेशक मूंखां इम्तिहान वठो। ऐं पोइ चोर गामूअ जूं अखियूं ॿधी वेंदो रहियो। को बि माण्हू छोकिरे जूं अखियूं खोले त उनखे मना करे चइजांइ जंहिं ॿधियूं आहिनि सो पाण ई अची खोलंदो। गामूअ खे उन्हीअ हालत में 2 ॾींहं गुज़री विया। नेठि उहो साॻियो दरवेश जंहिंजे दुआ सां ॼाओ हो तंहिं चोर जे शिकल में अची गामू जूं अखियूं खोलियूं ऐं मुरीद बि कयईं। गामू अर्ज़ु कयो त साईं ॿियो को हुकम हुजे त बंदो हाज़ुर आहे। दरवेश संदसि सदाकत ॾिसी चयो त अबा कंहिंजी नौकरी न कजांइ पर जेकॾहिं करीं त मालिक जो वफ़ादार नौकर थी रहिजांइ। ॿियो त कूड़ असल न ॻाल्हाइजांइ ऐं जंहिंजे मुंहं में महर ॾिसीं उन्हीअ जी ख़िज़मत कजांइ। गामू मुर्शिद जी नसीहत यादि करे 3 ॾींहं पंहिंजे घर मोटी आयो। गामू जे जल्द मोटण ते माणस खे शक जाॻियो। दिलि में सम्झई त शायदि ॾांद हिन खां वाट में ई को खसे वियो आहे ऐं लाहौर वञण बदिरां वाट तां मोटी आयो आहे। सो पुछा ॻाछा कयईं। गामू सॼी ॻाल्हि करे माउ खे ॿुधाई। हिन वेचारीअ खे ॻाल्हि ते एतबार अची वियो। सम्झई त मुर्शिद दाता गंज बख़्श बि वॾो वली आहे सो अची पंहिंजा ॾांद वठी वियो हूंदो। गामू खे बि पीउ वांगुरु शिकार जो शौक़ु हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं शिकार कंदे कंदे हिकिड़े हिरण खे डोड़ाए नवाब गाज़ी ख़ान जे बादशाहीअ में वञी मारियईं ऐं हिरण खणी शहर में आयो। घोड़ो हिकिड़े वण सां ॿधी पाण उन्हीअ वण हेठि वेही हिरण पचाइण लॻो। अञा सेक मस तयारु कयईं त ओचितो हिकिड़े ॾरड़ मां हिकिड़ो कूओ निकिरी ॿाहिरि आयो जंहिंजे वात में सोनी महर हुई। गामू खे मुर्शिद जी ॻाल्हि यादि आई। हिन सम्झो हो त मुर्शिद जो हुकुम आहे त जंहिंजे मुंहं में महर ॾिसी उन जो अदब कजांइ। सो महर खे मोहर ॼाणाए कुए जे अॻियां अदब सां बीही रहियो।
ऐं अर्ज़ु कयईं त साईं बंदो हाज़िर आहे। कूओ छिरक भरे वात मां महर फिटी करे ॾिरड़ में हलियो वियो। गामू महर खणी दिलि में चयो त महीने जी पघार त अॻुवाट ॾेई वियो आहे, हाणे हिन जे नौकरी कबी। सो सेक तयारु करे रखियईं त पहिरियां अची मालिक खाए त पोइ आउं खाईंदसि, ऐं पाण परे थी वेठो। थोरे वेरम गुज़री त वरी उहो साॻियो कूओ ॿी महर वात में खणी ॾिरड़ सां ॾिरड़ मां निकिरी आयो ऐं महर उते फिटी करे गोश्त खाइण लॻो। जॾहिं खाई ढव करे कूओ वापसि ॾिरड़ में हलियो वियो। हिन जे वञण खां पोइ गामू बाक़ी बचियल गोश्त खाई ॿी महर बि खणी क़ाबू कई। दिलि में चयईं त मालिक ॿिए महीने जो पघार बि अॻुवाट ॾिनो आहे, तंहिं करे 2 महीना संदसि नौकरी ज़रूरु ॾियणी अथमि। उहो ख़्यालु करे हू महर खणी बाज़ार में वियो। उतां थांउं सेदो सामान ऐं ॿियो बि जेके ज़रूरी शयूं खपंदियूं हुयसि सो वठी अची उन साॻी जाइ ते घर करे वेठो। सो दोस्तो, ही चैप्टर 1 जो हिसो अलिफ पूरो थियो ऐं इन जो जेको हिसो बे आहे उहो इनशाला मां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदुसि। त इन जो हिसो बे इन जो जेको आहे उहो ॿुधण लाइ ऐं पूरी कहाणी खे सम्झण लाइ चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा ऐं बेल आइकन खे ऑल कंदा, त जीअं मां जल्द वीडियो जीअं ई मोकिलियां त उनजो नोटिफिकेशन जेको आहे उहो वटि पहुची वञे। वरी इनशाला नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसि तक ख़ुदा हाफ़िज़।